नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में फलाही अस्पताल में पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज YSR डॉन डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे गॾियल सहकार सां फलाही अस्पताल में हिकु ॾींहं जी फ्री मेडिकल कैंप लगाई वई है। फ्री मेडिकल कैंप जो इफ्तिताह पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन जे मरकज़ी चेयरमैन ऐं एंटी करप्शन शहीद बेनज़ीराबाद जे डायरेक्टर मीर नादिर अबड़ो रुबिन काटे कयो। इन मौके ते डॉक्टर सुनील VIP हिंगोर जो एम जुमन कुंभार मुस्तफ़ा कुंभार समेत ॿियनि अॻुवान शिरकत कई। फ्री मेडिकल कैंप में 500 मरीज़नि जो मुआइनो करे आयल मरीज़नि खे फ्री में दवाऊं ॾिनियूं वियूं। फ्री मेडिकल कैंप जे मौके ते पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन YSR डॉन डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खिपरो में ॿोॾ मुतासिर समेत हिन सी में ग़रीब बेसहारनि जी सहार रहण जे लाइ फ्री मेडिकल कैंप लगाई वई है, जीअं बेसहारनि जी परगो लही सघिजे। मां मरकज़ी चेयरमैन पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान अॼु वॾी ख़ुशी पियो महसूस कयां त सांगड़ ज़िले जे पसमानदा इलाइक़े में खेपरे में असांजे पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान मुख़्तलिफ़ NGO सां गॾिजी हिते मेडिकल कैंप लॻाई आहे। ऐं जॾहिं मां हिते दाख़िल थियुसि त वॾी रश ॾिठुमि ऐं औरतुनि जी मर्दनि जी नंढड़नि ॿारनि जी ऐं हिते मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ डॉक्टर मौजूदु आहिनि। दवा धर्मल मिले पई त मां इहो ई पंहिंजे उहिदेदारनि खे बहसियत मरकज़ी चेयरमैन चवंदो रहियो आहियां ऐं चवंदुसि बि। ऐं असां मुख़्तलिफ़ सूबनि में मेडिकल कैंप्स बि क़ाइमु करे चुका आहियूं ऐं ग़रीब मिसकीननि में जेके बरसातियूं थियूं उन्हनि जे लाइ सामान बि फ़राहम कयोसीं मुख़्तलिफ़ NGO सां गॾिजी। ऐं रिसेंटली हफ़्तो ॾेढ अॻे मूंखे जॾहिं ख़बर पई त लतीफ़ाबाद जे पसमानदा हिकिड़ी बस्ती आहे ग़रीब बस्ती, उते मिसकीन माण्हू झूपड़ियुनि में था रहनि, उते बि पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन जे तरफ़ां मां पाण पहुतुसि ऐं उन्हनि में सवड़ियूं या कंबल स्वेटर कोट कपिड़ा जेके बि हा गरम उहे हुननि में ॾिनासीं। तंहिंजे करे इहे जेके कैंपूं लॻनि थियूं इन्हनि सां ग़रीब ग़ुरबे खे तमामु वॾो फ़ाइदो थो थिए। ऐं अॼु मां वाक़ई हिते जेका रश ॾिठी अथमि त मां हैरत में पइजी वियो आहियां त हेॾा माण्हू 200-300 माण्हू ऐं बीहण जी जाइ कोन्हे ऐं सभु अचे पहुता आहिनि, हर कंहिंखे दवा पई मिली। तंहिंजे करे अहिड़ा प्रोग्राम असांखे मां पंहिंजे उहिदेदारनि खे चवंदुसि त जीअं मां अॼु पाण मैदान ते निकिरी चुको आहियां, तव्हां बि ईअं पूरे पाकिस्तान में पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन जा उहिदेदार निकिरनि ऐं अहिड़ा प्रोग्राम कनि। पेरीफ्री में आया आहिनि, शहर खां ॿाहिरि आया आहिनि, जिते माण्हुनि खे घटि में घटि सहूलियत आहे त ज़रूरु इन शइ जो फ़ाइदो ई थींदो। हींअर डायरिया बि हले पई, दस्त उल्टियूं बि हलनि पियूं ऐं माण्हुनि खे ॾाढो लाइट खणनि पिया, हिन जा नुक़सान बि थियनि था ज़रूरु। त डायरिया दस्त उल्टी बि हलनि पिया, नमूनिया जा तमामु घणा केसिस अचनि पिया। बाक़ी जेके पाण कॉमन बीमारियूं आहिनि त कमज़ोरी ॿारनि में अक्सर लॻणु खपे, ग़रीब आवाम जे लाइ फ़ाइदे पए। जेके मिसकिन माण्हुनि खे ज़मीनदार कोन था छॾनि उन्हनि खे हिकिड़े ॾींहं लाइ ज़रूरु छॾींदा ऐं 15-20 ॾींहंनि जूं दवाऊं मिलनि पियूं। जेका हिननि ऑर्गेनाइज़ कई आहे YSR वारनि ऐं पाकिस्तान जिंदाबाद ऑर्गेनाइजेशन वारनि जे तरफ़ां, ऐं इन जी तमामु घणी ज़रूरत हुई हिते। ऐं हिननि खे मुबारक हुजे जिन इन ज़रूरत खे एड्रेस करे ऐं हिते मेडिकल कैंप लॻाई आहे। असीं कमिंग जेको आहे मंथ असीं फेबरवरी में असां वटि पाक मिशन सोसाइटी जे तरफ़ां हिन खिपरो तहलके में 12 मेडिकल कैंप आहिनि, जेके असीं फेबरवरी ऐं मार्च जे दौरान असीं मुख़्तलिफ़ जायुनि ते ऐं जेके बि ॿोर मुतासिर माण्हू आहिनि ऐं जेके जिथे बीमारियूं घणियूं आहिनि उहे असां आइडेंटिफाई करे चुका आहियूं। लोकल जेका डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे उन सां बि असांजी कोऑर्डिनेशन आहे, जेका हेल्थ डिपार्टमेंट आहे उन्हनि सां बि असांजो कोऑर्डिनेशन आहे। पोइ जिथे हू आइडेंटिफाई कंदा इलाइक़ा उते इनशाला असां ही 12 मेडिकल कैंप कंदासीं। मुंहिंजे पाकिस्तान जिंदाबाद ऑर्गेनाइजेशन तरफ़ां डॉन डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन ऐं यंग सोशल रिफॉर्मनि जे प्लेटफॉर्म तां मुफ़्त हिकु ॾींहं जी तिबी कैंप लॻाई वई आहे, जंहिंमें हैदराबाद ऐं कराची खां मुख़्तलिफ़ माहिर डॉक्टर साहब जन पहुता आहिनि ऐं उहे सभई मरीज़ पहुची चुका आहिनि। उन सभिनि मरीज़नि जो मुफ़्त में मुआइनो कयो पियो वञे, मुफ़्त मेडिसिन ॾिनी पई वञे। असां चाहियूं था त हिन वक़्तु माह 2020 जी जेका माह बोर्ड आई आहे उन में ख़ुशूसन सांगड़ ज़िले जो खिपरो तलको जेको आहे उन में 300 मिलीमीटर जेका बरसाति पई आहे उन में इलाही इंसानी जानियूं ज़ाहिर थियूं आहिनि, मुतासिर थिया आहिनि माण्हू, वबाई बीमारियुनि जनम वरितो आहे।
उन लाइ मुखिर हज़रातनि खे, समाजी तंज़ीमनि खे, इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त अहिड़े क़िस्म जो मुख़्तलिफ़ ॻोठनि में, पोते पियल इलाइक़नि में फ्री मेडिकल कैंपूं क़ाइमु करणु घुरिजनि। इंसानी हयात बचाइणो आहे, इंसान जी परगोल लहिणी आहे, उन लाइ जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं मुफ़्त बि कैंपूं लॻंदियूं, छाकाणि त ग़रीब मिसकिन माण्हू जेके आहिनि उहे ॻाटे टोड़नि माण्हू पैसा न हुजण करे 500,000 रुपया हैदराबाद में तव्हां वञो, उन डॉक्टरनि जेके फ़ीयूं वठनि था मुआइने जूं, या मेडिसन जेका मिले थी उहा ॾाढी महांगी मिले थी। जेकॾहिं उन ग़रीब मिसकिन माण्हुनि खे मेडिसन मुफ़्त मिले या डॉक्टर मुआइनो मुफ़्त में कनि त अहिड़े क़िस्म जा लाभ हासिलु करण जे लाइ, ग़रीब मिसकिन माण्हुनि जी परगोड़ रहण लाइ असां सभिनी माण्हुनि खे इहो फ़र्ज़ु थिए थो, ओलिन फ़र्ज़ु थिए थो त इंसानी हयात बचाइणो आहे। इंसानी हयात बचाइण लाइ अहिड़े क़िस्म जा मशन करण लाइ मुखिर हज़रात, समाजी तंज़ीमूं ऐं इंतिज़ामिया असां गॾिजी जेकॾहिं मिसकिन माण्हुनि जी परगोड़ लेंदासीं त इनशाला असां सुठनि नतीजनि ते पहुची सघूं था। जिंदाबाद ऑर्गेनाइजेशन तरफ़ां या डान डेवलपमेंट तरफ़ां जेका फ्री मेडिकल कैंप लॻी आहे, खिपरो में एॾियूं वधीक कैंप लॻणु खपनि, जीअं ॻोठनि में कैंप लॻी सघे, जीअं माण्हुनि ऐं मरीज़नि खे जेका सहूलियत मिली सघे। जो खिपरो जिते 330 मिलीमीटर जे लॻभॻि जेका बरसाति जे करे काफ़ी जेके माण्हू आहिनि उहे बेघर थी विया, रोड साइड ऐं माइग्रेट करे डिफरेंट एरियाज़ में थर वारे इलाइक़े में विया, ऐं उन जे करे हिन वक़्तु जेका सर्दी जी लहर आहे उन जे करे हिते मुख़्तलिफ़ जेके विचंदड़ बीमारियूं आहिनि उन में माण्हू मुब्तला आहिनि। इन सिलसिले खे मद्देनज़र रखंदे डान डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन, पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन ऐं YSR जे तावन सां खिपरो ऐं भरपासे जे ॿोॾ सतायल माण्हुनि जे लाइ इलाज जी सहूलियत जे लाइ असां मुफ़्त मेडिकल कैंप जो जेको आहे एहतमाम कयो आहे। अॼु वॾी तइदाद में जेके आहिनि माण्हू हिते पहुता आहिनि, उन लाइ फ्री मेडिसन जो बि एहतमाम आहे। इंतज़ाम कयो आहे, तमामु सुठो अमल आहे। इन सां ग़रीबनि खे फ़ाइदो थींदो ऐं इहो बहितरीनु अमल आहे हिकिड़ो। इन सां जेको मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि उन्हनि जा डॉक्टर हिते आया आहिनि ऐं इंशाअल्लाह उन्हनि जो सुठे नमूने सां इलाजु थींदो ऐं हिकिड़ो ग़रीबनि जे लाइ तमामु बहितरीनु आहे। फ्री कैंप लॻाई वई आहे, तमामु सुठो अमल आहे, इहो हुअणु खपे। जो असांजो जेको इलाइक़ो खिपरो जेको डिज़र्ट इलाइक़ो हिते तमामु ग़रीब माण्हू रहंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।